जॾहिं इंसान मञा कोशिश करण वारे क़ुवत कमज़ोर थियण लॻंदी आहे त तॾहिं वरी क़िस्मत ते एतबार करण वारो अक़ीदो सगारो थियण लॻंदो आहे। हालांकि अॼु दुनिया जे कामयाब तरीन इंसाननि क़िस्मत जे आसिरे ते पंहिंजी मुस्तक़बिल खे कॾहिं बि कीन छॾियो आहे। पर छा कजे, असांजे मुआशरे में अक्सर अक़ीदनि जी ओट में मोहबत महिनत करण खां क़ासिर आहिनि। क़ुवत वसीला तोड़े मौक़िया मुयसर हुजण जे बावजूद क़िस्मत ते बहाड़ करे पंहिंजे आईंदे जो इख्तियार को अहिड़े क़ुवत हवाले करे छॾींदा आहिनि जे क़ुवत जे वजूद बाबति बि वटनि को ख़ासि खाको या ज़ाहिरी शिकिल मौजूदु कीन हूंदो आहे। इंसान हिन काइनात जो मुहवर ऐं मरकज़ हुजण जे बावजूद बि जेकॾहिं पाण खां कमज़ोर क़ुवतुनि जे हवाले करे ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे संवारण जो ठीको खेनि ॾेई करे पाण सुकून वारी हालत में गोशा नशीन थिए त पोइ शायदि कुदरत वारो संदसि मदद करण लाइ तयारु कोन थींदो आहे। ऐं ईअं ई आहे, जॾहिं असीं कंहिं कम या इरादे में नाकाम थींदा आहियूं तॾहिं यकदमि असांजे ज़हन में इहो ख़्यालु तरी ईंदो आहे शायदि इहा शइ असांजी क़िस्मत में न हुई।